मलीर मां रिपोर्टर नजीब अहमद ख़ास के लिए ओलह प्रेस क्लब ते हर साल वांगुरु हिन साल भी एकता ॾियारो 30 नवंबर ते सिंध जो साह सिंधु दरिया जे उनवान सां सक़ाफ़ती ॾींहुं तौरु मल्हाइण जो ऐलान। तफ़सील मूजिब कराची ओलह प्रेस क्लब जे जनरल मीटिंग कोटाई वई, जंहिंमें प्रेस क्लब जे उहिदेदारनि मेंबरनि शिरकत कई। मीटिंग ओलह प्रेस क्लब जे सदर मोहम्मद असगर पातणी जी सदारत में कई वई। मीटिंग में सदर असगर पातणी, नायब सदर आदम सुरीलो, जनरल सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल अली मेमन, जॉइंट सेक्रेटरी मंसूर चांडियो, प्रेस सेक्रेटरी मोहम्मद अली विघियो, मूसा चन्ना, फिदा पंवर, हनीफ शेरानी, नजीब ख़ास के लिए गुलाम मुस्तफ़ा पातनी ॿिया मौजूद हुआ। सिंधी सकाफ़त टोपी अजरक 5000 साल पुरानी सकाफ़त आहे। हिन साल असां सिंध जो साह सिंधु दरिया जे उनवान हेठि मल्हाइण जो ऐलान कयो आहे, जंहिं लाइ ओलह प्रेस क्लब जे सभिनी दोस्तनि मथां फ़र्ज़ु थो थिए त पंहिंजनि इलाइक़े जे सियासी, समाजी, अदीब, शाइर, लेखक, उस्तादनि समेत हर शऊर रखंदड़ शख़्स खे प्रोग्राम में अचण जी दावत ॾियनि, छो जो सिंध जो ॼाओ इंसान दोस्त आहे। सिंधी माण्हू मुहबत खे जनम ॾींदड़ आहिनि। सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त सदियूं पुराणी आहे ऐं असांखे उन ते फ़ख़्रु आहे। सिंधी अमन पसंद क़ौम आहे, पंहिंजे सकाफ़त ज़रिए पाकिस्तान जो नालो रोशन कनि।